तू पेती खणी वनी पिन कुरान शरीफ जोड़े तर्जुमो करण ईंदो थी मौलवी थो पाण के सदाए लूचिक खामोश। अल्लाह ताला फरमायो तो रब रहमान पांजे महबूब के कुरान सिखारियो पढ़ाने वारो रब पढ़ने वारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे दिल गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी सुभान अल्लाह ने तो जे अल्लाह ताला तो फरमाए तो पढ़ाने वारो मा रब पढ़ने वारो मुझो महबूब करीम मदरसो कयो मास अर्श आज़म पढ़ायो मास कुरान जी तालीम ॾिनी मास इन्हीअ जो रमज़ू ऐं राज हिकमतूं ऐं मारफतूं सेखारियूं मास ऐं इहो कुरान छा आहे अल्लाह ताला तो फरमाए पियो त वमा मिन ग़ाइबतिन फ़िस समाइ वल अर्दि इल्ला फ़ी किताबिन मुबीन। ऐं आसमान ऐं ज़मीन जो को भी गैब नाहे मगर समूरो इनिया बयान कंदड़ कुरान में लिखल हाफिज जा तक दिल कोन तो बदे घड़ा घड़ा हुंदा न जल फड़ा का पासरो वठड़ा न चे वेठो आ न शाबाश छा नालो थी हां रे इंसाफ आयो अल्लाह खुश रखे। अल्लाह ताला तो फरमा पियो त वमा मिन ग़ाइबतिन फ़िस समाइ वल अर्दि इल्ला फ़ी किताबिन मुबीन। आसमान ऐं ज़मीन में को भी ग़ैब नाहे मगर समूरो हिन बयान कंदड़ किताब कुरान में लिखल आहे। गलायो जमीन न आसमान जा सब गैब एड़ो को भी गैब ना है जेको कुरान में लिखल न हुजे। और खुदा तो फरमा पियो त यो कुरान पंहिंजे महबूब खे मां रब पढ़ायो आ। इस थोड़ो गलायो मेहरबानी कयो मुड़िया कातिया सा न को कदुर कयो साहो पटरायो यो कुरान मां रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे पाण सेखारियो पाण पढ़ायो आ। पो जडे हर चीज जा गैब इल्म पूरी कायनात जा ये कुरान में लिखल है पो पढ़ाने वारो हुजे रब पढ़ने वारो हुजे मदीने वारो साईं अड़े इन्हीअ जे इल्म मु केड़ा तो नुक्स कढे मुल्ला ये ना वला असगर मिन ज़ालिका वला अकबर इल्ला फी किताबिन मुबीन। रब तो फरमाए तो हर नंढी वली शय इन्हीअ रोशन किताब में लिखल है वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। हर सुकी शय हर आली शय इन्हीअ रोशन किताब में लिखल है। जॾहिं रब्बुल आलमीन जे सारी कायनात जो इल्म ग़ैब सभिनी कुरान में लिखल आहे पोइ इहो कुरान अल्लाह पाण पढ़ायो आहे महबूब खे। कंहिं मुफ्तीअ जे मदरसे में न पढ़ियो कंहिं मौलवीअ जे मदरसे में न पढ़ियो ख़ुदा तबारक व तआला जे रहमत ऐं इश्क ऐं मोहब्बत इहो गवारा न कयो त मुंहिंजा महबूब तोखे ज़माने जो मां मौलवी मुफ्ती उस्ताद न ॾींदुसि मता सुभाणे चवे त मुहम्मद हेॾे आ मुंहिंजी लठ खण मुहम्मद हेॾे आ मुंहिंजो हे कमु करे आ। ख़ुदा तो फरमाए त मां इहो काथे तो सही तंहिंजे करे शागिर्द थी तू मुस्तफा अल्लाह तो जवे त उस्ताद थो थे मां रब मदरसो अर्श आज़म ॾेई करे पढ़ाए वरी सॼी कायनात जे लाइ मुअल्लिम तोखे तो पढ़ाए मोकिलिया।